नाज़रीन, मेहरान टीवी जे सरवान गुलाम नबी मोराई मिरपुर ख़ास में एडिशनल कमिश्नर मिरपुर ख़ास सैयद अताउल्ला शाह जे लिखियल किताब हालाजा मखदूम साहिब ऐं शाह भिटाई जी महूरत कई आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था तालिब शर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां मिरपुर ख़ास जे हिन सेंटर में मौजूदु आहियूं जिते अॼु एडिशनल कमिश्नर सैयद अताउल्ला शाह बुखारी जे लिखियल किताब हालाज जा मखदूम ऐं भिटाई शाह जे हवाले सां जंहिंजी किताब जी महूरत थी, उन में अॼु महिमान ख़ासि मेहरान टीवी जो सरवान गुलाम नबी मोराई ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई। उन मौक़े ते हिननि चयो त अॼु ताईं बि असांजे सोसाइटी में जे 72 साल माइग्रेशन कई केतिरनि खे सिंधी कान थी अचे। हिन धरतीअ जा 3 वारिस आहिनि, हिकिड़ो सिंधी ॻाल्हाइण वारो, ॿियो उर्दू ॻाल्हाइण वारो, ॿियो उहो पंजाबी ॻाल्हाइण वारो जेको घटि में घटि अधु सदी या मुनी सदी खां पहिरीं सिंध में आयो आहे। तव्हांजे वारिस आहियो त तव्हांजा हक़ तॾहिं ई महफ़ूज़ आहिनि जॾहिं तव्हां में इंटीग्रेशन हूंदी, हमाहंगी हूंदी। तंहिंजे करे एक हर को माण्हू चवंदो आहे मुतज़ाद शइ ॻाल्हि न कजे, पर न, ॻाल्हि मुतज़ाद न आहे, सभिनी जे मफ़ाद जी आहे, आइंदे जे नसुलनि जे मफ़ाद जी आहे। त जेकी उर्दू स्पीकिंग शहरनि में रहनि था उहे ज़ोर ॾेई उस्तादनि खे बि चई, प्राइवेट स्कूलनि में बि चई पंहिंजनि बच्चनि खे सिंधी पढ़ाइनि। हिननि सभिनी जो मुस्तक़बिल गॾु आहे। मां सियासतदान कोन आहियां, पर मां इहो ज़रूरु आहियां त सोशल मां एजुकेशन अवेयरनेस एक्टिविस्ट आहियां। मूंखे इहा धरती हीअं हूंदी, मुतहद हूंदी, पढ़ियल हूंदी ऐं हर को उर्दू ॻाल्हाए, हर को सिंधी ॻाल्हाए, हिन धरती जी ॿोली ॻाल्हाए, हीअ धरती तरह ई तरक़ी कंदी। न त टी दूर हमेशह तव्हांजे हिननि इख़्तिलाफ़नि जो फ़ाइदो वठी ऐं नुक़सानु सिंध खे थींदो, नुक़सानु गुलाम नबी मोराई जो थींदो, साॻियो ओतिरो नुक़सानु गुलाम नबी चांदीजा जो थींदो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो थींदो। हाणे ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे जो असांजे लीडरनि पाकिस्तान जे तइलीम ते तमामु घटि फंडिंग कई आहे। असांजी फंडिंग आहे 3%, बांग्लादेश जी परसेंट आहे 3% GDP जो, बांग्लादेश जी आहे 26%। त बांग्लादेश जंहिंखे असां तंहिं ज़माने में जॾहिं असां सां गॾु हूंदो, ईस्ट पाकिस्तान हूंदो, असां चवंदासीं जनरली वेस्ट पाकिस्तानी जे ज़हन में असां चटी आहिनि असांजे मथां, उहे असांखे तरक़ी कंदा था वञनि, छो त उन्हनि तइलीम खे तरजीह ॾिनी, तइलीम ते पैसा लॻाया, माण्हुनि ते पैसा लॻाया, हुनरमंदी ते पैसा लॻाया। उन्हनि जी एक्सपोर्ट असांखां अलाए केतिरी हुअण आहे, रुॻो हिकिड़े कॉटन में उन्हनि जी एक्सपोर्ट असांजे पूरी टोटल मुल्क जे एक्सपोर्ट जे बराबरि आहे। सो ॻाल्हि आहे त पाकिस्तान त असां ठाहियो, पर असां पाकिस्तान जेको असांजे लीडर ख़ासि तौर ते या पीपल हू आर एट द हेल्म ऑफ अफेयर्स, उन्हनि पाकिस्तान लाइ कुझु न कयो। उन्हनि पाकिस्तान जे बहितरी लाइ, उन्हनि जो नौजवाननि जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ ॾिसो, असांजा पाकिस्तानी केतिरा ॿाहिरनि मुल्कनि में ईंदा नालो पैदा कनि, उते था रहणु पसंदि कनि, मुल्क में रहणु पसंदि नथा कनि। मां सम्झां थो दुनिया जे सभिनी क़ौमुनि में वाहिद हिकिड़ी क़ौम हूंदी जंहिं मुल्क जा माण्हू पढ़नि, डॉक्टर थियनि, इंजीनियर थियनि, उहे चवनि असां ॿाहिरनि मुल्क में वञी कमु कयूं, पंहिंजे मुल्क में हुननि खे उहे सहूलियतूं न आहिनि या उहे वसीला न आहिनि। तंहिंजे करे असांजी सिविल सोसाइटी जो कमु आहे त तइलीम ते ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे पंहिंजो ध्यानु ॾियनि ऐं उनखां पोइ जेके असांजो मिडिल क्लास आहे उहो ॾिसे त उनजे कोठनि में, इलाइक़नि में, बहिराणनि में उन्हनि जा स्कूल कमु कनि, स्कूल पढ़ाइनि, स्कूल तइलीम ॾियनि, उस्ताद स्कूल में अचे, उस्ताद खे मजबूर कनि त उहो स्कूल में अची ॿारनि खे पढ़ाए। जेको असां किताबनि खां परे थी विया आहियूं, जेको असां इल्म खां परे थींदा था वञूं, छो त जेको निज़ाम अंग्रेज़ छॾे वियो तइलीम जो, उहो निज़ाम असां ॾिठो त मां हिकिड़े ॻोठ मां मैट्रिक करे, इंजीनियरिंग करे, इंग्लैंड मां MBA कई वञी त मूंखे को बि तकलीफ़ इन करे न थी जो क्वालिटी एजुकेशन हुई, तइलीम मयारी हुई, उस्ताद मयारी हो, मुआशिरो मयारी हो, माउ बाप मयारी हो। पर अॼु बदकिस्मती आहे सॼे पाकिस्तान जी, मां चवंदुसि त तइलीम ते को ध्यानु कोन्हे। मां जापान में 1986 में ट्रेनिंग ते त हुननि जो ओरिएंटेशन वारो आयो, तंहिं चयो त तव्हां ॿुधायो, मुख़्तलिफ़ मुल्कनि मां असां पार्टिसिपेंट्स हुआसीं, पाकिस्तान, हिंदुस्तान, चाइना, पीरू, साउथ अमेरिका, सॼी दुनिया जे मुल्कनि जा माण्हू घुराईंदा आहिनि उन ट्रेनिंग लाइ।
त चवनि त तव्हां मिस्टर मोराई तव्हां वटि छा हो जॾहिं तव्हांजो पाकिस्तान क्रिएट थियो, पाकिस्तान ठहियो, त मुंहिंजो इन्हनि टिनि शयुनि मां कहिड़ियूं टे शयूं? कैपिटल पैसा, ॿियो नेचुरल रिसोर्सिस मादनी वसीला, ऐं टियों मैन पावर माण्हू। मुंहिंजो असां वटि पैसा कोन आहे, पर असां वटि मादनी वसीला आहे, नेचुरल रिसोर्सिस हुया, ऐं असां वटि माण्हू हुआ। सभिनी चयो, तक़रीबन सॼी दुनिया, रशिया, सभिनी चयो। चई 1912 ॿी आलमी जंग खां पोइ असां वटि न पैसो न नेचुरल रिसोर्सिस आहे, असां वटि रुगो माण्हू आहे। असां उन्हनि माण्हुनि ते इन्वेस्ट कयो, माण्हुनि ते पैसा लॻाया, ऐं अॼु असां हफ़्ते में 5 ॾींहं वर्किंग डेज़ आहिनि असांजा। अॼु असां सोचूं पिया त इनखे हिकिड़ो ॾींहुं या घटि आहियूं 4 ॾींहं कमु कयूं जो एतिरो असां अॻिते न निकिरी वञूं जो असांजे पोयां को बि मुल्क न हुजे। त तव्हां 1986 जे दौर जी इकनॉमिक डेवलपमेंट ॾिसंदो पढ़ंदो त तव्हांखे जापान सभिनी खां मथे नज़र ईंदो। तहक़ीक़ कंदा, हिन में हिकु न 100 ग़लतियूं हूंदियूं, उन्हनि खे दुरुस्त कंदा, पर इंशाअल्लाह शाह लतीफ़ जी हयात ते ज़िंदगीअ ते हिकिड़ो नओं बाब आहे जंहिं मुतलक़ असां कोशिशि कई आहे, ऐं इंशाअल्लाह इन ते अञा बि वधीक अदब जेको आहे उहो विखेरियो वेंदो। ऐं शुक्रगुज़ार आहियां पंहिंजनि सभिनी दोस्तनि जो, भाइरनि जो, जिन पंहिंजो टाइम कढियो, ऐं मूंखे यकीन आहे त मीरपुर ख़ासि सां त मुंहिंजो हुई वास्तो आहे 2012 2013 खां वठी करे, ऐं ईअं आहे त मीरपुर ख़ासि मुंहिंजो ॿियो शहरु आहे, ऐं यकीनन मीरपुर ख़ासि अहिड़ो शहरु आहे जिते दिलि चवंदी आहे त पंहिंजी जाइ वठी माण्हू रहे, ऐं उमेद थो करियां त इंशाअल्लाह मीरपुर ख़ासि जे माण्हुनि जी ऐं जेके हिते जा माण्हू आहिनि उन्हनि जी जहिड़ो हाल आहे ओड़ी ख़िदमत बि करे सघंदासीं। ऐं हिकु दफ़ो वरी सभिनी दोस्तनि जो, बिलख़ुसूस साईं ग़ुलाम नबी चंदेजा साहिब जिन जो, साईं ग़ुलाम नबी मोराई साहिब जिन जो, साईं बादशाह साहिब जिन जो, सभिनि जो थोराए थो आहियां त उहे आया ऐं हिकिड़े नंढड़े थोरी असांजी नंढड़ी दावत ते हिते तशरीफ़ खणी आया, ऐं सभिनी दोस्तनि जो जेके हेठि वेठल आहिनि मथे वेठल आहिनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी, थैंक यू वेरी मच। इहो वाहिद 6 सुफ़नि जो उहो हिकिड़ो मज़मून हो जेको हिन मौज़ूअ ते लिखियलु हो। उन मज़मून में टोटल 5 या 6 किताब रेफर थियल हुआ, ऐं मूं सम्झो त इहो एॾो वॾो मौज़ू आहे जे इन ते जेकॾहिं कलम खणिजे त आउं सम्झां थो त हिकिड़ी नई राह खुलंदी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ ते, हयात ते। उन्हनि 6 सुफ़नि जे मज़मून खे अल्हम्दुलिल्लाह 125 जे पेजनि में मूं हिन किताब में कन्वर्ट कयो आहे। मुंहिंजी जेका कोशिशि रही आहे उहा इहा रही आहे त अहिड़ो मज़मून खणिजे जंहिंसां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगीअ ते हिकिड़ो नओं रुख पवे। यकीनन नौजवानों के लिए, सिंध के नौजवानों के लिए जो कलम दोस्ती, इल्म दोस्ती, किताब दोस्ती रखते हैं उनके लिए एक खुशाइन थी। और पहली दफ़ा जहाँ आज शाह लतीफ़ साहब के नाम से रुबाई पेश की गई और यहाँ नौजवानों ने शिरकत करके इस बात को बताया है कि सिंधी लिटरेचर को प्रमोट करने की अशद ज़रूरत है। और इसमें आखिर में मैं मेहरान टीवी का शुक्रिया अदा करूंगा कि उसने हमेशा की तरह मोराई साहब ने हमें सपोर्ट किया, सिंध के नौजवानों को सपोर्ट किया। आज की तकरीब के हवाले से मैं यही कहना चाहूँगा कि अताउल्लाह शाह साहब की बदौलत हमें यहाँ पे मीरपुर ख़ास के अंदर शाह साहब के हवाले से जो भी तालीमात हैं उनसे आगाह किया गया, और ऐसे प्रोग्राम हम उम्मीद करते हैं कि शाह साहब के तवस्सुत से और ऐसे प्रोग्राम होते रहेंगे। और मीरपुर ख़ास में पहली दफ़ा वाई पेश की गई, और ये प्रोग्राम अगर मीरपुर ख़ास में और होते रहेंगे तो हमारे कल्चर को प्रमोट करने में और ज़्यादा मदद मिलेगी। आज जो है आज जो है अताउल्लाह शाह की जो है किताब हालाजा बिठाई मखदूम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के बारे में किताब लिखी है, जो कि एक बहुत ही खूबसूरत एक तोहफ़ा है आवाम के लिए, जिसमें उन्होंने अपने उनकी तालीमात और उनकी जो तमाम जो चीज़ें हैं ज़िंदगी गुजारने की, कि किस तरह से जो है ज़िंदगी, वो सारी तालीमात को इसमें ज़िक्र किया है। और उम्मीद है कि नौजवान और तमाम लोग इससे मुस्तफ़ीद होंगे। अजोकी किताब जेकी मुहूरत थी आहे साईं अताउल्लाह शाह बुखारी लाइ जी किताब, हुन मां साईं मोराई साहब ऐं मेहरान टीवी जो असां वॾा थोराइता आहियूं। साईं पाण तशरीफ़ वठी आयो, साईं टीवी चैनल तव्हांजो मेहरान असांजे इन इवेंट खे वॾो सपोर्ट कयो, ऐं असांजो इनडायरेक्टली मीडिया पार्टनर आहे।
साहब ऐं शाह भिटाई जे किताब जी महूरत थी आहे महिरबानी साईं इन किताब बाबति जेको हिकिड़ो वॾी रिसर्च आहे, वॾो हिकिड़ो अभ्यास आहे उन हमअसर दौर जो, जिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तज़ाद बि थींदा रहिया आहिनि मखदूम साहिबनि जा ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे दौर में मुख़्तलिफ़ माण्हुनि जा हिकिड़ा ख़्याल हुयूं। उन ते जेका साईं रिसर्च कई आहे, साईं पाणे अॻल ॿुधाई त मूं तक़रीबन 100 खां मथे किताबनि वञा हिकिड़ो निचूड़ कढियो आहे। मतिलबु हिकिड़े आलिम जो हिकिड़ो किताबु आहे, 100-200 किताबनि जे उनजे हमअसर उन दौर जो निचूड़ आहे। उन निचूड़ ते मुख़्तलिफ़ राय ऐं तबा आज़माई मुख़्तलिफ़ दौरनि जे मुख़्तलिफ़ शयुनि खां पढ़ण खां पोइ थींदी। पर आउं सम्झां थो इहो इल्मु अदब जे हवाले सां असांजे सिंधी जेको अदब आहे उन जे लाइ हिकिड़ो वॾो बहितरीनु किताबु साबित थींदो, हिकिड़ी रिसर्च साबित थींदी, बहितरीनु रिसर्च ऐं अभ्यास थींदो। आउं सम्झां थो इहो बहितरीनु आहे ऐं गुलाम नबी मोराई साहिब जा वक़्तण इहो वॾी ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़नि किताबनि जी महूरत ऐं अहिड़नि किताब जेके अदब दोस्त ऐं कलम दोस्त सां वास्तो रखंदड़ नौजवान आहिनि उन्हनि खे पढ़णु घुरिजनि ऐं हिननि मां सिख्या हासिलु करणु घुरिजे। कैमरा टीम सां गॾु तालिब शर, मेहरान TV, मीरपुर।